हाफिज़ नूर अहमद वलद खुदा बख्श गबोर एक ओपिण किए जी तव्हांजे साम्हूं अचनि ऐं असांजा साईं मौलाना गुल हसन गबोर साहब खेनि टोपी पाराईंदा ऐं मौलाना असदुल्ला साहब जिन अजरकोट। हाफिज़ गुलाम हसन रिंद वलद गुलाम हैदर रिंद दे कोतराज। हाफिज़ मुनीर अहमद लाशारी वलद हाजी मोहम्मद हसन लाशारी मौलाना खेनि टोपी पाराईंदा ऐं मौलाना असदुल्ला साहब अजरकोट। हाफिज़ गुलाम हसन रिंद वलद गुलाम हैदर रिंद साहब हाजी सोबे खान जा पुट आहिनि। असांजे दारुल उलूम ज़करिया थाणे बुला खान मां क़ुरान पाक हिफ़्ज़ पूरो कयूं, खेनि मुबारक हुजे। हाफिज़ अब्दुल रहमान वलद मास्टर गुलाम नबी रिंद साहब। हाफिज़ सुलेमान बिरोही असांजे भारत देश जो। हाफिज़ मोहम्मद सुलेमान बिरोही असांजे मदरसा दारुल उलूम ज़करिया जामे मस्जिद जीरानी मौलवी थाणे बुला खान मां क़ुरान पाक हिफ़्ज़ करे। हाफिज़ कमरदीन अमलाणी साहब ऐं हाफिज़ मोहरमदीन अमलाणी साहब असांजे मोल ॻोठ में क़ुरान हिफ़्ज़ पूरो कयो ऐं सिंधियुनि उस्ताद असांजो शागिर्द मोहतरम मोहम्मद असलम अमलाणी जंहिं वरी महिनत कई पंहिंजी ॿनी ॿारनि में रुधल रही शाम जे टाइम में वक़्तु कढी हाफिज़ साहब खे क़ुरान पाक पूरो करायो। हाफिज़ मोहरमदीन हाफिज़ मोहरमदीन वलद मोहम्मद सालिह अमलाणी मोल शरीफ जो रहंदड़ क़ुरान पाक हिफ़्ज़ करण ते खेसि मुबारक हुजे। हाफिज़ रफ़ीक अहमद रिंद वलद मोहम्मद उमर रिंद हाजी मोहम्मद बशर रिंद ॻोठ जा दे गोतराज जा। हाफिज़ मोहम्मद रफ़ीक रिंद वलद मोहम्मद उमर रिंद दे कोतराज ॻोठ हाजी मोहम्मद बचर रिंद जा मदरसा दारुल उलूम ज़करिया जामे मस्जिद थाणे बुला खान में असांजे मोहतरम उस्तादनि हाफिज़ अताउल्ला साहब मौलाना सैफुल्ला साहब ऐं ॿियनि उस्तादनि वटि क़ुरान पाक पूरो कयूं, खेनि मुबारक हुजे। मौलाना असदुल्ला साहब ऐं मौलाना गुल हसन साहब हुननि खे दुआऊं ॾिनियूं, अजरक ऐं टोपी जो तोहफ़ो ऐं सुखड़ी ॾिनी।